आज खुतबे में फरमायो हो त जेके मौजूद आयो मां मुस्तफ़ा जा फरमान उन्हनि ते वञी पहुचायो जेके मौजूद न आहिनि। मुझे सजण साईं भी जेके मौजूद हुया उनखे ख़बर हथ ॿधी चयो त ज़ालिम न बणिजो, ज़ुल्म न कयो। पाण ईअं चई फरमायो त औरतूं मुआशरे में सब खां वधीक मज़लूम आहिनि। मर्द जो जेॾी महिल हथ उथंदो आहे औरत जे मथां डंडो त हण, चंबो त हण, मुक त हण, ठौशो त हण। साईं जन फरमायो मां असां तव्हांखे ॿाहूं था ॿधूं, पंहिंजे घर वारनि ते ज़ुल्म न कजो, उन्हनि सां ज़्यादती न कजो, उन्हनि सां ॾाढाई न कजो। पंहिंजे घर वारनि खे इज़त ॾियो, मुंहिंजो रब तव्हांखे इज़त ॾींदो। तव्हांजा नंग आहिनि, तव्हांजा बचिड़ा आहिनि, अगरि तव्हां उन्हनि खे इज़त न ॾींदो त ॿियो केरु ॾींदो। हिकु ज़ाल अबो छॾे आई, हिकु ज़ाल अम्मा छॾे आई, भाइर छॾे आई, मिट छॾे आई, वलर छॾे आई, सामान जो भड़ो ॿधी अचे तुंहिंजे घर खे आबाद करण जे लाइ आई। पोइ जे तूं बि उनखे सुखियो न रखी त मुंहिंजो रब तोखे किथां सुखियो रखंदो। जेको तुंहिंजे लाइ सभु कुझु छॾे आयो, तूं उनजे लाइ पंहिंजे अना खे नथो छॾे सघीं। ओ मुस्लमान, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे हयाते तय्यबा ॾे निहारियो। मुंहिंजा करीम मुस्तफ़ा पंहिंजे बचड़नि सां गॾु घर में कमु कंदा हुया। मज़ो त तॾहिं आहे, ख़ुदा जो कसम मां हेॾी जमायत जे आॾो पंहिंजे रब जे ज़ात खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी थो ॿुधायां, ड्रेग नथो कयां। सजण साईं जो फ़क़ीर हा, इन करे थो ॿुधायां त मां पंहिंजे घर में कॾहिं कॾहिं फरियो बि खणी पाण ॾींदो हा त मुंहिंजे महबूब जी सुन्नत अदा थी पवे। ख़ुदा जो कसम न पंहिंजे पुठड़नि ते खटू पाण खणंदो आहे कॾहिं कॾहिं त मुंहिंजे करीम आका जी सुन्नत अदा थी पवे। हे अलाह जो नालो अथई, पंहिंजे अना खे छॾ, पंहिंजे बचड़नि सां गॾिजी कमु कर। जेकॾहिं किचन में वञी थो, रंधिणे में वञी करे जेका वेचारी कारी मझंद जो बाहियूं ॿारे तोला मानी बचड़नि लाइ मानी थी पचाए, जेकॾहिं हिकिड़ो कलाक उन सां उते वेही कमु कंदे त लही तूं बि कोन वेंदे। पर तसवुर कर त पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे ॾिस त कीअं थो मुंहिंजो आका राज़ी थी पवे। इन करे त ॾुखिया थिया हूं जो महबूब मुस्तफ़ा जे शरीयत ऐं सुन्नत खे छॾे ॾिनो अथऊं, दामन मुस्तफ़ा खे छॾियो अथऊं। इन करे ॾुखिया थिया हूं। अॼु बि मुंहिंजे महबूब जे दरबार में मोटी आहे सुन्नत ऐं शरीयत जो इत्तिबा कर, मुंहिंजो करीम रब तुंहिंजा बेड़ा पार करे छॾींदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाईंदो। अज़ीज़ान मन इंशाअल्लाह ताला गॾिजी इज्तिमाई दुआ घुरिजो। नालो छा आहे अदे जो? अदा फयाज़ अहमदला। कॾहिं कॾहिं मां ॻाल्हि कंदो आहियां, तव्हां त सादरा मोहबत वारा फ़क़ीर हो, पर हिकिड़े मौलवी साहब मुंहिंजे नियापो कयो, अदा ॻाल्हि ॿुधो महिरबानी करे ज़ालुनि जेतिरो पैसो न वठो। मुंहिंजो छो? चई असां जलसे जो इरादो ई कोन था कयूं, मायूं अॻे ई चंदो थी ॾियनि त मौलवीअ खे घुरायो। मुंहिंजो मियां मां इन जे लाइ नथो कयां, मां त पंहिंजे करीम आका जी सुन्नत थो ॿुधायां, मां त महबूब जी शरीयत थो ॿुधायां। अदा अली गोहर ॿिया दोस्त हिन ॻोठ जा म्याणी आरिस राजा दरगाह ते मुंहिंजे मुर्शिदनि बाहूं ॿधी इहो न्यापो ॾिनो, ॿुधायो। पोइ मां त ग़ुलाम आहियां न, मदीने वारे जो ग़ुलाम आहियां, पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो बैत आहियां। मां जे उन्हनि जो चयो न वठां त मौलाना तुंहिंजो चवणु त कोन वठंदुसि। ॾाढा अल्लाह ताला तव्हां असांखे हिम्मत ॾे पंहिंजे बचनि जी ख़िदमत करण जी। अमड़ जी मनकबत दोस्त अचे, बसि अमड़ जी मनकबत ॿुधायां। दसे को माओ मिठी जहिड़ी वफ़ा केरु कंदो, दसे को माओ मिठी जहिड़ी वफ़ा केरु कंदो। चो दसे को माओ मिठी जहिड़ी वफ़ा केरु कंदो। हूंदे तकलीफ़ में त तोखे दुआ केरु कंदो, हूंदे तकलीफ़ में त तोला दुआ केरु कंदो। दसे को माओ मिठी जहिड़ी वफ़ा केरु कंदो, दसे को माओ मिठी जहिड़ी वफ़ा केरु कंदो। उहो घर ख़ाली आहे जंहिं में अदा माओ न थई,
ओहो घर खाली आहे जंहिं में अदा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाव अथई ओहो घर खाली आहे जंहिं में मोहम्मद अली माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन अली गोहर सगो भाव अथई कंदे जे देर अचण में त पुछा केरु कंदो कंदे जे देर अचण में त पुछा केरु कंदो फज़ल मोहम्मद दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में गुलाम हुसैन त दुआ केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो दुखायो जन्नया अमड़ खेसे आहिनि पाण दुखिया दुखायो जन्नया अमड़ खेसे आहिनि पाण दुखिया ॾिठाऊं ज़िंदगीअ में न कॾहिं ॾींहं सुखिया दुखायो जन्नया अबे खेसे आहिनि पाण दुखिया ॾिठाऊं ज़िंदगीअ में न कॾहिं ॾींहं सुखिया हुजे नाराज़ अमड़ राज़ी ख़ुदा केरु कंदो हुजे नाराज़ अमड़ राज़ी ख़ुदा केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो ख़ुदा जन्नत बि रखी माओ जे कदमनि में अथई ख़ुदा जन्नत बि रखी माओ जे कदमनि में अथई जेको बेअदब आहे माओ जो सदमनि में अथई ख़ुदा जन्नत बि रखी माओ जे कदमनि में अथई जेको बेअदब आहे माओ जो सदमनि में अथई तुंहिंजा बदबू भरियल कपिड़ा सफ़ा केरु कंदो तुंहिंजा बदबू भरियल कपिड़ा सफ़ा केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में त तोला दुआ केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो चवे इक़बाल भेण जंहिंखे ॾिनी माओ दुआ चवे इक़बाल भेण जंहिंखे ॾिनी माओ दुआ उहो कामयाब आहे ज़िंदगीअ में यार सदा चवे आशिक फ़कीर जंहिंखे ॾिनी माओ दुआ उहो ज़िंदगीअ में आहे कामयाब यार सदा एतिरा प्यार अमड़ खां सवा ॿियो केरु कंदो एतिरा प्यार अमड़ खां सवा ॿियो केरु कंदो दसे को माओ मिठी जहिड़ी वफा केरु कंदो दसे को दिलबर पीउ जहिड़ी वफा केरु कंदो अल्लाह ताला मुझे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ इनखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए सलातो सलाम थींदो आख़िर में दुआ ख़ैर थींदी पर उन
मल्लाह कराची जे हॉस्पिटल में है, हैदराबाद जे हॉस्पिटल में है। दोस्तों याद रखो, बे जे ला दुआ घुरण पंहिंजे ला दुआ है। वरी जुमलो दोहराया, मेराज जे रात मुझे मदीने जे साईं फरमायो त मां ॾिठो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके अल्लाह जे रहमत में तरी रहिया हुआ, मज़ा वठी रहिया हुआ। जिब्राइल खे चयो, जिब्राइल इहे केर आहिनि? जिब्राइल जवाब ॾिनो, या रसूल अल्लाह, हे तव्हां जा उहे उम्मती आहिनि जेके ॿियनि जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। केर आहिनि उहे जेके गला गला केर आहिनि? सॼी जमायत गवाह हुआ। समय दो मुझे मुर्शिदन घुरियो, हिकिड़ी बि पंहिंजे बचड़नि जे लाइ न, सभु दो मुझे मुस्तफ़ा जे उम्मत लाइ, पंहिंजे बचड़नि खे बि उन उम्मत में शुमार कयो। छो जो मुझे करीम मुस्तफ़ा जी पूरी हयात तय्यब हदे निहारियो। मुझे हुजूर सहाबा ला दुआऊं घुरियो, गुलामन जे ला दुआऊं घुरियो। कॾहिं बि मुझे मुस्तफ़ा अल्लाह जे आॾो ईअं कोन चयो, मौला मुझे कुल्हड़नि जो सवार मुझो हुसैन करबला में कुछ हथ हल्को रखजा, न न मौला अल्लाहुम्मा हाउला सब्रन व अजर, मुझे बचड़नि खे सब्र ॾिजां, मुझे बचड़नि खे अजर ॾिजां। मौला मुझे उम्मत खे तकलीफ़ न ॾिजां। या मुझे मुस्तफ़ा करीम दुआ घुरी आहे। इन करे औलिया अल्लाह जो तरीक़ो इहो आहे, सलफ़ सालिहीन जो तरीक़ो इहो आहे। तो असांखे बि इहो वतीरो हुअणु घुरिजे त हमेशह ॿियनि जे लाइ दुआ घुरो, मुंहिंजो रब पंहिंजूं दुआऊं क़बूल करे छॾींदो। अल्लाह ताला मोहम्मद फयाज़ खे सिहत व आफ़ियत अता फरमाए। अल्लाह ताला उन जे हक़ में बेहतरी फरमाए, जंहिंमें ख़ुदा जी रज़ा है। उन अल्लाह ताला उन जे पोइ रखे इन मुश्किलात ऐं मुश्किल घड़ियुनि मां आज़ादी अता फरमाए। अल्लाह ताला मियां मोहम्मद फज़ल मोहम्मद फयाज़ अहमद के अल्लाह ताला सेहत व आफ़ियत अता फरमाए। उथी बीहंदासीं, गुलाम आहियो, गुलाम जो कम उथी बीही मोकिलाईंदो आहे। जाने रहमत लाखों सलाम मुस्तफा, जाने रहमत लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत लाखों सलाम। सुहानी घड़ी चमकाता है बाका चाँद, सुहानी घड़ी चमकाते बाका चाँद, उस दिल अफरोज़ साथ लाखों सलाम मुस्तफा, जाने रहमत लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत लाखों सलाम। वो हमारे नबी, हम उनके उम्मती, हमारे नबी हम उनके उम्मती, उम्मती तेरी किस्मत लाखों सलाम मुस्तफा, जाने रहमत लाखों सलाम, शम्ए बज़ में हुसैनी जमीले कादिर मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातु वस्सलाम, अस्सलातु वस्सलाम अलैहि। ये सलाम
आशिक घुरायो था लखा के फैज़ न्यारो था असां जो न लिस्ट में नालो लिखायो या रसूल अल्लाह मदीने पाक दे असांखे घुरायो या रसूल अल्लाह पंहिंजो दीदार दिलबर करायो या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم اغفر لجميع المؤمنين والمؤمنات اللهم رب ارحمهما كما ربياني صغيرا اللهم رب اغفر وارحم وأنت خير الراحمين وأنت خير الناصرين दिलन जा हाल जाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ रब तमाम मर्द व ख़वातीन जे दिलन जा इरादा राज जानी थो मुझा सोना रब करीम पांजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में असा सभनी गुनाहगारन जे दिलन जो नेक तमन्नाओं पूरी फरमा औलाद लिखे मुझा मालिक नेक सालिह औलाद अता फरमा जिन जो औलाद बिगड़ी चुको है मुझा मौला उनके अबी अम्मा जो फरमान बरदार बना मुझा मालिक मिठड़ा जी के बीमार हैं उनके शिफाए कामिला आजिला अता फरमाए असांजे मिस्कीन सादरे दोस्त परवेज अली जे नंढड़े बचड़े के रब सेहत व आफियत अता फरमाए मालिक मिठड़ा जन दोस्तन मियां फजल मोहम्मद जे बचड़न तुझे महबूब जे मीलाद मुबारक जी खुशी कई या अल्लाह उन्हन जो मीलाद पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में मक़बूल व मंजूर फरमा जन पंहिंजे वडड़न जी नियत या अल्लाह उन्हन खैर कयो उन्हन जे वडड़न खे मुंहिंजा करीम रब कब्र में उन्हन जा दर्जात बुलंद फरमा या अल्लाह जेके पंदड़ो करे आया हो परे खां मालिक मिठड़ा पंहिंजे अज रहम जी इंतहा फरमा या अल्लाह अज पंहिंजे रहम जी इंतहा फरमा या अल्लाह अज पंहिंजे रहम जी इंतहा फरमा असां गुनाहगारन खे महबूब मुस्तफा जे मोहब्बत जो ज़रो अता फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम मौला मदीनो देखार मौला मदीनो देखार इश्क सा मोहब्बत सा सलामती सा अदब सा मौला सा के मदीनो देखार बचड़न सूदो देखार अबे अम्मा सूदो देखार दोस्तन मिटन सूदो देखार कोई भली मार लहन को जागा अखिल इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिका या ला इलाहा इल्लल्लाह सजी दोस्तन जी खिदमत में हाज़िर